प्रोग्राम आईना अक्स ऐं आईना अक्स जे अॼोके सफ़र में लाड़ पटन जी लाखीणी मिटी। गोलारजी शहर जे सदामलूक पटन तां नौजवान कलमकार सिपाही आसिफ अली ज़ींदपुर जा निकोर अहसास आहिनि। हिकु ख़ूबसूरत अदबी ख़त। कॾहिं हूअं गुज़रिया कॾहिं हीअं गुज़रिया, हयाती जो लेखो कंदे ॾींहं गुज़रिया। हिन हीणी हयाती जे विखिरियल वजूद ते दर्दन राज कंदे ख़ुशियुनि हसरतुनि खे धिकारे छॾियो ऐं अखियुनि खे रोअण जा ऋण अर्पिया आहिनि। ऋण ते चांडो क्यों जीअं जाना तीअं हयाती गुज़री आहे, यादि अव्हांजी दिलि खां ढोलिया कोन घड़ी का विसरी आहे। हा बशीर रोअण जे रण में मुंहिंजा ख़्वाब ख़ुशियूं रुसण परचण हसरतूं हमसफ़री जा कयल कौल सभु रुली विया आहिनि। हा बशीर अदा अॼु कुझु पल मसरूफ़ियत मां कढी तव्हां ॾे 4 लफ़्ज़ चिठीअ ते लिखी मोकिले रहियो आहियां। इहा उमेदु आहे त तव्हां मुंहिंजी उमेदुनि भरे काग़ज़ जे चोले ते मोहबत जा मणिया ज़रूरु टांकींदा। हसरत गुल सभु मुरकी पिया आहिनि तुंहिंजे साथ बज़म जो सोचे, राति बि वेठे चंड सां ओरियम ॻाल्हियूं दिलि जूं तुंहिंजी बाहि नरम ते सोचे। बहरहाल ॻाल्हि कयूं था रत जे रिश्तनि जी जेके दुनिया लाइ त वॾी अहमियत रखनि था, पर उहे रत जा रिश्ता जेके मुंहिंजे अॻियां मान भरी अहमियत विञाए वेठा आहिनि, छा उहे बि के रत जा रिश्ता चइबा जेके पंहिंजनि खां पासीरा थी वञनि, मोहबत जे पखियुनि खे टाह ॾेई कंहिं ॾूरांहे ॾेह ॾांहुं उॾारे वञनि ऐं पंहिंजनि प्यार भरनि सभिनी सचाइनि ऐं मोहबतुनि खे हीअं जी हुब जे पनाह गाहनि मथां नफ़रतुनि जा नांग विहारे वञनि, जेके विख विख ते ज़हर उगाछींदा ऐं ॾंगींदा रहनि, त उन्हनि खे छा रत जा रिश्ता मञिजे या कीअं मञिजे, तूं ई ॿुधाए। ऐं हूअं ई बि सियाणनि सच चयो आहे त रत जे रिश्तनि खां रूह जा रिश्ता वधीक मज़बूत हूंदा आहिनि। अदा बशीर मूंखे दोखनि ऐं धकाउनि जी बाह में रत जे रिश्तनि ॾाढो साड़ियो ऐं सतायो आहे। ऐं हा, उन पीड़ा में पचण खां पोइ हाणे मूंखे रत जे रिश्तनि खां घणी नफ़रत थियण लॻी आहे, छो त मुंहिंजे हिन हीणे हाल ऐं हीणी हयाती जो ही हरण पंहिंजनि जी ॾिनल नफ़रतुनि जे उन्हनि काढ़नि में तपी रुली ऐं तड़पी हाणे ॾाढो बेचैन ऐं उदास थी वियो आहे। ज़ख़्म ज़िंदगीअ में ॾिना खोड़ पंहिंजनि हयाती बि कांझी जे घाणे जियां, कॾहिं सूंहं मूमल असांजी बि हुई रहियो यार राणे जे माणे जियां। मञा थो बशीर भाउ त ॾुख ऐं सुख हयाती जो हिसो आहिनि, मगर ॾुख उन ई ॻाल्हि जो आहे त ॾुखनि ऐं सुखनि में निभाइण वारा अलाए छो हलिया विया, वॾा वाइदा करे कसम खणी ऐं मोहबत जा सभई भरम टोड़े ऐं प्यार जूं सभई अहसास ऐं शाखूं मरोड़े ऐं उन प्यार जी ॿेड़ी खे ॿोड़े नफ़रतुनि जे समुंड में ॿोड़े ऐं साथ टोड़े हलिया विया। मग़रूर महबूबनि ऐं पथर दिलि माण्हुनि खां माज़ी विसरी वञे थो बशीर भाउ। हिकु सवाल तव्हां खां पुछां थो त पाण हसास दिलि माण्हू त माकोड़ी खे बनायूं चिपींदा ऐं पखियुनि जा विछोड़ा बि पाण खे झोरे विझंदा आहिनि, मुंदुनि जे मटचण ते बि पाण खे ॾुख थींदा आहिनि, पोइ माण्हू पाण खे आख़िर छो था आज़ारीनि। महबूब दर्स चयो आहे त अव्हांजी सूंहं मूमल हुई असांजो इश्क राणू हो, कथा उन वक़्त जी आहे जॾहिं नंढपुण निमाणू हो। उहा स्कूल जी अच वञ उहे चिठियूं चुमन जहिड़ियूं, मिलण मुरकण खिलण झूमण टिणण जो छा त टाणू हो। भरी महफ़िल में को पुछंदई अव्हां ते केरु हो पागल, मथे ते धकणी चवंदे त हिकु महबूब माण्हू हो। वॾनि चवाणी त पंहिंजो मारे छां में छॾींदो, हा वॾनि चवाणी त पंहिंजो मारे छां में छॾींदो, पर आऊं इन चवणी खे नथो मञा। इन करे जे ईअं हुजे हा त मुंहिंजनि ख़ुशियुनि ख़्वाबनि उमेदुनि आसुनि हसरतुनि हमसफ़री कौलनि ऐं करारनि इंतज़ारनि इज़हारनि वाइदनि ऐं वचननि रुसण ऐं परचण जा सभई अंदाज़ ॾुखनि ऐं सुखनि जा सभई मक़सद हयाती जा सभई लाभ बेलाबाइता करे सूरनि में सलाहड़े मूंखे पंहिंजा ईअं अकेलो करे न छॾींदा, ऐं शायदि मुंहिंजे ख़्वाबनि जो क़तल बि ईअं कोन थिए हा, ऐं मुंहिंजे उन क़तल थियल ख़्वाबनि खे बेकफ़न दफ़न करे सचपट उहे पंहिंजा हलिया विया। हाणे मुंहिंजी पंहिंजनि जे उन अंदाज़ खां सचपट दिलि भॼी पई आहे। मुश्किल थी पवंदो आहे समाज जे उन्हनि रीतुनि ऐं रस्मुनि सां निभाइणु, छो त उहे रीतूं ऐं रस्मूं बि पाण ई पैदा कयूं आहिनि। उन्हनि कुधियुनि रस्मुनि ते सोचे सोचे बि कॾहिं कॾहिं ज़हन थकिजी पवंदो आहे। ही पंहिंजनि जा ठाहियल ठाह, हे विञायल वक़्त जा पल, ही मर्ज़ी मूजिबि जीअण जो हक़ु खसियल, हे बशीर भाउ मुक़दर ते मातम कजे, दाहूं कजनि त कहिड़ियूं कजनि, केॾा न सूर आहिनि, ओरजनि त कंहिंसां ओरजनि, न दरिया जी कंधीअ ते को उदास पल थो मिले ऐं न ई को हसास दिलि माण्हू थो मिले, न पखी था ॻाल्हियूं ॿुधनि ऐं न चंड वरी इन्हनि ॻाल्हियुनि जो को जवाबु ॾिए थो। ख़ामोश थी वेंदो आहियां, देराए तो ड्यूटी कंदड़ आऊं माण्हू
पंहिंजनि ख़्वाबनि पंहिंजनि ख़्यालनि खे कॾहिं कॾहिं तारनि सां वंड विछण जी भरपूर कोशिशि कंदो आहियां ऐं अंदाज़ ऐं मुहबत ऐं महबूबनि जूं बेरुखियूं मूंखे ॾाढियूं सताईंदियूं आहिनि। वरी बि पंहिंजाइप खां निफ़रत करणु लॻंदो आहियां, ख़ासि तौर ते उन्हनि खां जेके ईअं खणी चइजे त पंहिंजो मारे छां में छॾींदो। इहे सभई पहाका शायदि आगाटे ज़माने में हुआ। हाणे जदीद वक़्त जी जिदत माण्हू खे मजबूर करे छॾियो आहे। पंहिंजो पंहिंजो नाहे रहियो, सिर्फ़ु दौलत ऐं सिर्फ़ु मतिलब खां हटी करे माण्हू मोहबतूं नथा कनि। हयाती में ॾाढा ॾुखिया मोड़ आया, मगर तोड़ तिन सां निभाए छॾियोसीं। महबूब दर्स जी सिट जॾहिं पढ़ियमि तॾहिं वाक़ई महसूसु थियो त हयाती रुगो ॾुखनि मोड़नि तां गुज़रण जो हिकु नालो आहे। हयाती सिर्फ़ु निभाइण जो हिकु नालो आहे ऐं हयाती सिर्फ़ु पंहिंजनि खां मिलियल सूर हीअं में हंढाए जीअण जो हिकु नालो आहे। तंहिं करे पंहिंजाइप ऐं रत जे रिश्तनि ते भरवसा न कजो, छो त अक्सर दोखा पंहिंजा ई ॾींदा आहिनि। असांखे विसारे छॾी सुठो थियो, ईअं धार गुज़ारे छॾी सुठो थियो। असीं हाणे ज़िंदगी गुज़ारे वेंदासीं, असांखे विसारे छॾी ईअं सुठो थियो। ऐं उहे ई साॻियूं आसिफ़ अली ज़ींदपुर गोलाट जी।